सचो सतराम। पाठ साहब सखी बाबा आस्थान रायगढ़ जी इन प्यार भरी भूमि ते उन्हीं सचे साईं जी रामत पायण जे लाए सनत दावन में आए। सोएड़ी प्यार भरी घड़ियुनि में सब भाउरन भेनरुन ऐं सॼी संगत खे पूछ डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जी तरफां आशीर्वाद शुभकामनाएं अहिवाद। असां जॾहिं बि इन्हनि संतनि महात्माउनि दरवेशनि जे द्वार ते ईंदा आहियूं त उनजो मक़सदु हूंदो आहे पंहिंजे जीवन खे सही राह ॾेई करे अचो, पंहिंजी ज़िंदगी खे सही रस्ते ते हलायो। छाकाणि असां सभु इंसान जेके आहियूं सदाई पंहिंजो पाण खे सही ॾिसणु चाहींदा, सदाई असांजी तमन्ना हूंदी आहे त असां सदाई अॻिते वधूं, पंहिंजो पाण खे कुझु बणायूं। ऐं असां सभिनी जो अंदरि तक़रीबन उस सदाई चङाई खे चाहींदो आहे, सदाई बहितरी खे चाहींदो आहे। उन्हीं जी तमन्ना हूंदी आहे त मुंहिंजो जीवन सदाई बहितर हुजे। जे करे असां संसार में हलण जे लाइ पैसो पदार्थ शामान रूप ताप सब रखणु चाहींदा आहियूं, पर असांजो अंदर हमेशा सिर्फ प्यार ऐं पवित्रताई खे पसंदि कंदो आहे। तंहिंजे करे असां ॾिसंदा आहियूं जॾहिं बि असां प्यार पवित्रताई जे जीवन तरफ़ वधंदा आहियूं असां सकून ऐं शांति में हूंदा आहियूं। असांजे अंदर में आनंद जूं लहरूं उथंदियूं रहंदियूं आहिनि, पर कॾहिं बि असांजी सोच वीचार अमल कर्म के उल्टा थींदा बि आहिनि। कॾहिं ॿिए खे दॿाइण जे लाइ, कॾहिं पंहिंजो पाण खे ॾेखारण जे लाइ, त पोइ बि सभ खां पहिरीं असांजो सकून ऐं शांति ख़तमु थींदा। तंहिंजे करे असां सभु इंसान हक़ीक़त में घुरंदा सकून ऐं शांति आहे, चाहींदा प्यार ऐं पवित्रताई आहे, पर कॾहिं माहौल, कॾहिं मुआशरे, कॾहिं सोच, कॾहिं चाह, कॾहिं अहंकार, कॾहिं साड़ जे करे असां अगर गलत कंदा भी आहियूं पर पोइ बि गलत चाहींदा न आहियूं। इन जे करे असां इन्हनि संतनि महात्माउनि दरवेशनि जे द्वार ते वेंदा आहियूं ऐं दरवेशनि जे द्वार ते असां जॾहिं बि वेंदा आहियूं उते ख़ामोशी आहे,
असां पंहिंजो पाण खे हेठि विहारणु पसंदि कंदा आहियूं, कॾहिं मथे विहारणु पसंदि न कंदा आहियूं। कॾहिं बि उते असांखे मथे वहिणो पवे, उहा चीज़ असांखे एतिरी चङी कोन्हे लॻंदी, पर जेतिरो आनंद या ख़ुशी असांखे हेठि विहण में ईंदी आहे। ऐं हेठि विहण में असांखे ख़ुशी इन करे ईंदी आहे, आनंद इन करे ईंदो आहे छाकाणि त रहमत पाणी वांगुरु हलंदी आहे। जीअं पाणी हमेशह हेठाई जे तरफ़ हलंदो आहे, साॻे नमूने असांजी चाहत हूंदी आहे जेका मथां मालिक जी रहमत अचे त उहा असांजे मन मस्तिष्क खे साफ़ कंदी, उन्हनि खे रहमत सां भरींदी जी अॻिते वधंदी आहे। तंहिंजे करे असां चाहींदा मालिक जी रहमत आहे, पर ॾेखारियूं पंहिंजो पाण खे कुझु बि वक़्तु अलॻि चीज़ हूंदी आहे। इन करे असां ॾिसंदासीं हिकिड़ो चौक हुजे, चौक ते हिकिड़ी तस्वीर असां कंहिं संत कंहिं महात्मा जी रखूं, ऐं ॿी तस्वीर असां सिकंदर एज़म जी रखूं, इल्म जे दर्जे ग्रेट, जेके दुनिया जो कंकर या फाते करे वयो आहे, त पोइ ॾिसंदासीं जेका सिकंदर जी मूर्त हूंदी उनखे अतलस जा कपिड़ा पातल हूंदा, मथे ते हीरनि जो ताज हूंदो, हथ में तलवार हूंदी, अखियुनि में रोब ताब हूंदो, चेहरे में अहंकार हूंदो, उनजे घोड़े खे बि लखनि करोड़नि जी ज़ीर हीरा जवाहरात पातल हूंदा। यानी सिकंदर जी तस्वीर बिल्कुलु रोब ताब अहंकार वॾाई शान मान जेको बि चओ सभु कुझु ॾिसंदी, पर कंहिं संत जी तस्वीर ॾिसंदासीं त कंहिंखे कपिड़ा हूंदा, कंहिंखे कपिड़ा बि न हूंदा, जे कपिड़ा हूंदा त ॼण पराया हूंदा, चेहरे में सादगी हूंदी, निमाणाई हूंदी, प्यार हूंदो, पर जॾहिं असां सिकंदर जी तस्वीर जे साम्हूं ॾिसंदा आहियूं त जीअं उनजूं अखियूं हूंदियूं आहिनि तीअं असां उन सां अखियुनि अखियुनि में मिलाए करे तकींदा आहियूं। उन सां असां अखियुनि अखियुनि में मिलाए इन करे तकींदा आहियूं त जीअं हू अहंकार में हूंदो आहे, असां बि उनजे साॻे अहंकार सां ॾिसंदा आहियूं। छाकाणि त इंसान जो कंध सदाई अहंकार सां भरियल हूंदो आहे। तंहिंजे करे चयो वेंदो आहे त इंसान जो कंध तलवार जे ज़ोर ते कपजी सघे थो, लेकिन झुकंदो कोन्हे। तंहिंजे करे सिकंदर असां सिकंदर जी नज़रुनि सां ॾिसंदासीं, पर जॾहिं कंहिं संत कंहिं महात्मा जी तस्वीर खे ॾिसंदासीं उते असां अखियूं न मिलाईंदा आहियूं, उते असांजो शीश पंहिंजो पाण झुकी पवंदो आहे। जेको असांजो शीश झुकंदो आहे हक़ीक़त में रोब ताब त सिकंदर खे घणो आहे, पर असांजो शीश उनजे अॻियां न झुकंदो आहे, उन सां अख अख सां मिलंदी आहे। पर कंहिं संत जे अॻियां शीश इन करे झुकंदो आहे छाकाणि त संत खे ॾिसण सां उनजो प्यार, पौतरताई, सत्कर्म, तपस्या, सिमरन, जाप, नाम सभु उनजूं खूबियूं साम्हूं अची वेंदियूं, सभु उनजा गुण ऐं चङाइयूं साम्हूं अची वेंदियूं, उहा मालिक जी भक्ति साम्हूं अची वेंदी आहे। त जीअं उनजा सतगुण खूबियूं सिमरन जाप चङाइयूं सभु साम्हूं ईंदियूं आहिनि त पोइ असां सिकंदर वारो रोब ताब न चाहींदा आहियूं, पर जेको शीश झुकंदो आहे ॼण मालिक खे अरदास हूंदी आहे त मालिक मुंहिंजे रहमत कर, जीअं तो में इहे गुण चङाइयूं भक्तियूं मालिक जी रहमत चङाई आहे तीअं आसीस कर इहे गुण मुंहिंजे अंदरि बि अचनि, मां बि तो वांगुरु बणिजां, पंहिंजो पाण खे शुद्ध कयां, पवित्र कयां, पंहिंजो पाण खे प्यार सां भरियां। तंहिंजे करे असां उन्हनि संतनि महात्माउनि देवनि अवतारनि जा गुण पंहिंजो पाण में आणणु चाहींदा आहियूं, पर अहंकार खे भरणु न चाहींदा।
तंहिंजे करे असां सभु इंसान जॾहिं संतन महात्मा दरवेशनि जी धामनि में ईंदा आहियूं त पोइ जेको हेठि वेंदा आहियूं मक़सदु नंदी जे परवाह वांगुरु उनजी रहमत असांजे मथे ते पए जे असांजो जीवन अहंकार में न पर मालिक जी रहमत में अॻिते वधे ऐं हक़ीक़त में असां उते कुझु पाइण ई न ऐं पाइण जो मक़सदु हूंदो आहे त जेको उनजो जीवन संदेश आदेश उहो असांखे मिले असां उन ते अमल कयूं छाकाणि उनजो संदेश या आदेश हक़ीक़त में असांजो जीवन असां पोइ जेकॾहिं उनजे संदेश ऐं आदेश खे पंहिंजे जीवन में अपनाईंदा आहियूं त पोइ असां अॻिते वधंदा पर जेकॾहिं उते मञण जे बजाय पंहिंजी मञाईंदा त पोइ उते असां दुखो खाई विया तंहिंजे करे असां ईंदा आहियूं कुझु पाइण जे लाइ कुझु वठण जे लाइ कुझु सम्झण जे लाइ कुझु हलण जे लाइ यानी पंहिंजो अकुल ॿुधी छॾे करे उनजी रहमत ते अॻिते वधणु चाहींदा पर जेकॾहिं अची करे पंहिंजे अकुल ऐं ॿुधी सां हलंदा आहियूं त पोइ उते असां दुखो खाई वेंदा ईअं जीअं अॼु पाण सखी बाबा जे आस्थान ते वेठा हुआसीं उनजे जीवन खे ॾिसंदासीं जॾहिं पहिरियों दफ़ो साईं जन जो साईं सतरामदास साहिब जन जो उनजे शहादत में वञणु थियो त पहिरें दफ़े अञा बाबा ॿार आस्ते आस्ते हलण जा करे पर जॾहिं साईं जन वापसि अचनि पिया जतोइन राड़की साहिब जे लाइ तो उनजे पोइतां जेको डुकंदो पियो अचे जेको पोइतां पियो हले यानी जेको पोइतां ई हलंदो पियो हले तॾहिं साईं जन उनखे रोके करे चयो त तरस अञा कुझु देर आहे तो कुझु जवान थी पोइ तोखे घुराईंदासीं ऐं उनखे पीउ सां वापसि मोकिलियो पर जॾहिं हू जवान थियो त पोइ जीअं राड़की साहिब आयो उते इहे कोरे रहियो तुंहिंजी शेवा इहा थी वई त तूं गांइ जी शेवा कर ऐं हुन ईअं कोन चयो त मां गांइ जी शेवा कीअं कयां मां माण्हुनि जी शेवा जो ॿियो गांइ जी कहिड़ी शेवा आहे जानवरनि जी शेवा मां कहिड़ी कयां त कहिड़े केतिरनि क़िस्मनि जा जानवर पर उन शेवा में लॻी वियो ऐं जॾहिं बि शेवा कंदो तो राड़की साहिब में जीअं गांयुनि खे कुझु न थिएसि पाड़ो साफ़ करे पहिरियों पाण त लेटंदो पहिरियों पाण त सुम्हंदो भई किथे कोई पत्थर या भितर गांइ खे न लॻे जेका मुंहिंजी शेवा मिली आहे उन ते कंहिं क़िस्म जो फेरो न अचे ऐं पोइ उते गांयूं ऐं जेके जानवर हूंदा उहे ॿधंदो उते रखंदो तो उनमें सम्मान जी ॻाल्हि इहा हूंदी आहे त हक़ीक़त में जेके असां वचन खणंदा आहियूं छाकाणि उहो सतगुरु उहो शांती समझंदो आहे त असांखे कहिड़े नमूने हलणो आमतौर असां जेके बि आहियूं उहे घणो करे रहिजी इन करे वेंदा आहियूं जो असां हिक ॿिए जी भेट कंदा आहियूं असां सम्झंदा आहियूं संधियुनि खे वधीक चाहे थो हिन सां वधीक प्यार करे थो हिन सां वधीक हले थो असांखे तवजा न ॾींदो आहे कुझु न ॾींदो आहे हुन सां हलण जो तरीक़ो हिकिड़ो आहे हुन सां ॿियो आहे लेकिन उहो बहितर सम्झंदो आहे त कंहिंजे लाइ कहिड़ो रस्तो बहितर आहे कंहिंजे लाइ छा चङो आहे पोइ जेको असांजे लाइ बहितर हूंदो आहे जेकॾहिं उहो असां ते रखियो वेंदो आहे तो पोइ असां ईअं हलंदा आहियूं असांजो जीवन कीअं हूंदो आहे हिकिड़ो शख़्स रस्ते सां वञे पियो रस्ते सां वेंदे उनखे गाॾी ते पहुचणो उनखे इहो पतो कोन पहिरियों दफ़ो वञे पियो त स्टेशन केतिरी परे आहे तो हेॾे पुछां चयमि थींदो वेंदो आहे पतो न आहे केतिरो परे आहे पंधु वञे पियो एतिरो हेॾे होॾे तके पियो नज़र न अॻिते पियो वञी तके परियां हिकिड़ी झोपड़ी नज़र आयसि हे उते वञे तो पुछां स्टेशन केतिरो परे आहे
जी भी होते को संत वेठो संत को पूछे चे बाबा तो स्टेशन घणो परे आ उनी वर्दी कोन बस इंचो शायद घट ॿुधंदो थोड़ो ज्यादा चेस अब तो स्टेशन घणी परे आ हो न वरी वर्दी ना ॾींदसि इंचो शायद सफ़ा बोड़ो आया ॾाढी आवाज़ सां ॿुधो थिए थोड़ो ज्यादा आवाज़ में चेस अब तो घणो आहे स्टेशन परे बाबा हो न वरी वर्दी ना ॾींदसि ये जो सफ़ा बोड़ा में एतिरो टाइम भी पियो वञे गाॾी न वञी हली ए बैग खड़ी खड़ी थोड़ो तिखो तिखो हलण लॻो स्टेशन ते जीअं थोड़ो तिखो हलियो तो छॾ कयोसि चए पुटु हे तो 20 मिंट में तो पहुची वेंदो हूं चयोसि 3 दफ़ा ॿुधो पिया ओड़ी महिल न चई हाणे मां वेंदो पिया पहुचंदो पिया चए ॾिस हाणे मूंखे इहो त पतो कोन तूं कहिड़ी स्पीड सां वेंदे जंहिं स्पीड सां वेंदो पिया इन में 20 मिंट में पहुचंदे जंहिंमें तो हलियो आहे सो हकीकत में जहिड़ी असांजी स्पीड आहे असां त उहा रखियो जहिड़े नमूने असां हली सघंदा आहियूं असां ते उहो कुझु रखियो असां ते शेवा भी उहा रखी वेंदी आहे असां ते सिमरन भी उहो रखियो वेंदो असां ते जाप भी ईअं रखियो वेंदो बि जेकॾहिं चऊं असां ॿिए जहिड़ो कंदासीं त असां कीअं करे सघंदासीं असांजे हलण जो तरीक़ो असांजो कारोबार असांजी उथी वेठी तौर तरीक़ो अंदाज़ सभु कुझु अलॻि आहे साॻे नमूने असांजो ध्यानु सोच समझ उहा बि त अलॻि आहे इन्ही करे संत वधिक बहितर आहे कहिड़ो कहिड़ी शेवा करे सघंदो आहे कहिड़ो कंहिं ते हली सघंदो पोइ जेकॾहिं जेका असां ते रखी वेंदी आहे असां उन ते हलंदा आहियूं त पोइ असां वधी सघंदा ऐं सखी बाबा कोई ॾिसंदासीं उनखे पहिरियों त साईं ने चयो तूं वॾो थी करे पोइ अचां पर जॾहिं वॾो थी करे त वरी चयोसि तूं हाणे वारे बि शेवा कया गायन जी शेवा कया तो हुन ईअं कोन चयो त छो हो उन में ई लॻी वेंदी ऐं उन शेवा खे उन जेको दिलि वजान सां कयो उन जो ई नतीजो निकितो त उन पंहिंजी मंज़िल पार छाकाणि शिष्य जो मक़सदु हूंदो आहे जेको शीश ॾे यानी हुकुम जी पैरवी करे पोइ जेकॾहिं उहो पैरवी थींदी आहे उन ते हलंदो आहे फॉलो कंदो आहे त पोइ अॻिते वधंदो इन करे जेको पहिरियों शिष्य बणिजे उहो अॻिते हली करे गुरु बणिजी वेंदो आहे ऐं असां में उन्हनि संतनि में इहो फ़र्क़ु हूंदो आहे असां शिष्य घटि गुरु ज़्यादा बणिजण जी कोशिशि कयूं असां इहो न चवंदा आहियूं जेको उहो चवनि था उहो कयूं असां चवंदा आहियूं जेको असां चाहियूं था उहो चवंदी आहे असांजी मर्ज़ी सां जहिड़ी पंहिंजी मर्ज़ी सां उन्हनि खे हलाइण जी कोशिशि कंदा आहियूं त पोइ उहे बि चवंदा आहिनि ठीकु आहे ऐं असां रहिजी वेंदा आहियूं लॻंदो ईअं आहे शायदि असां पंहिंजी अकुलमंदी या सियाणप ॾेखारीसीं पर हक़ीक़त में असां न रहिजी विया पर जेकॾहिं असां खे मञीदा त पोइ असां अॻिते वधी सघंदा इन करे सखी बाबा जो ॾिसंदासीं उन कयो त भाड़े जी शेवा कई त वारे जी शेवा कई त गायन जी शेवा लेकिन जीअं शेवा कई उनजी अंतर आत्मा खुलंदी वई छाकाणि त शेवा लफ़्ज़ निकितो ई शेवन में जाए शेवन माना पैरवी करणु पोइता थी वञणु तो फॉलो ऐं इन करे ई असांखे चयो वेंदो आहे जॾहिं शेवा तरफ़ वधूं त पोइ उन वक़्तु गूंगा ऐं ॿोड़ा थियूं गूंगा ऐं ॿोड़ा थियण जो मक़सदु इहो हूंदो आहे छाकाणि त जॾहिं बि असां शेवा तरफ़ वधंदासीं असांखे के चङा लफ़्ज़ कोन मिलंदा सदाई जेतिरो शेवा तरफ़ वधंदासीं ओतिरा उल्टा ई लफ़्ज़ ॿुधंदा जेकॾहिं कंहिंसां चङो हलंदासीं चवंदा ख़ुशामद कंदो पियो जेकॾहिं न हलंदो चवंदो हाणे आलसी थियो आहे जेकॾहिं ख़्यालु कंदो चवंदो हाणे ॾेखार कंदो पियो जेकॾहिं कंहिंसां बहितर हलण जी कोशिशि कंदो चवंदुसि माण्हू ॾिसी करे हलंदो पिया जेकॾहिं न हलंदो चवंदुसि हाणे कंहिं कम जो कोन्हे अहंकार में भरियो आहे यानी जहिड़े क़िस्म जी शेवा कंदो वेंदो उनके लफ़्ज़ ही ॿुधण में ईंदा हरू भरू शाबस घणो करे न मिलंदसि
ऐं जेके चवण वारा हूंदा उहे बि ॾिसंदासीं छड़ो कॾहिं कॾहिं हिकु दफ़ो अची करे बाक़ी ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए करे वेंदा हलिया, पाण कुझु कंदा कोन, ॿिए खे ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए वेंदा। करण वारे खे पोइ ईअं कोन्हे त शाबत वरी बि कंदो पिया, उहे लफ़्ज़ करे कोन मिलंदा शेवा में जेके बि आहे। तंहिंजे करे शेवा लफ़्ज़ निकितो ई शेवनि मां पहिरीं करणी आहे। उन वक़्तु भई गूंगा थियो ओड़ा थियो, गूंगा थियो ऐं ओड़ा थिए जो मक़सदु इहो हूंदो आहे भई पहिरियों त ओड़ा थियो, उन लफ़्ज़नि खे ॿुधंदा वेंदो खोपड़ी घुमंदी। तंहिंजे करे पहिरीं इहा सोच रखो त मां इन जे लाइ कयां ई कोन थो, जंहिंजे लाइ कयां थो उहो ॾिसे थो मुंहिंजो वास्तो कहिड़ो आहे, तंहिंजे करे जेको मां कयां थो मां उनजे लाइ कयां थो, तंहिंजे करे ओड़ा थियो पंहिंजा लफ़्ज़ तव्हांखे ॿुधण जी ज़रूरत कोन्हे। जंहिं ॾींहुं उनजा लफ़्ज़ ॿुधासीं उन ॾींहुं भिटकी वेंदासीं। ऐं गूंगा थियो ॿियो जेको बि चवे मौज पंहिंजी भई हाणे मां हे पंहिंजी करे मां पंहिंजी सोच हलां, मुंहिंजो त मालिक सां वास्तो आहे, हिन सां कहिड़ो वास्तो आहे। सो जंहिं ॾींहुं असां मालिक खे साम्हूं रखी करे कंदासीं उन ॾींहुं असां अॻिते वधंदासीं, मालिक जी रहमत मिलणु शुरू थी वेंदी। जंहिं ॾींहुं असां संसार जे लफ़्ज़नि जे साम्हूं थी कंदासीं उन ॾींहुं बसि छड़ो संसार जो इहा शाबश मिलंदी आहे, गिला मिलंदी आहे, छा थींदो ॿ लफ़्ज़ चई करे वेंदा हलिया बि थींदो छा। लेकिन असां रहमत को रहिजी वेंदासीं। तंहिंजे करे असां जेको कयूं उहो मालिक जे करे कयूं। ऐं जेको चयो वेंदो आहे गूंगा थियो ओड़ा थियो शेवा में, उनजो ॿियो मक़सदु इहो आहे उन सां असांजो अहंकार नाश थींदो। छाकाणि जेकॾहिं असांखे ॿुधण जी आदत पइजी वई, भई कंहिं लफ़्ज़ ॻाल्हायो कंहिं कुझु चयो त उनमें सुकून रहियासीं, त पोइ कॾहिं बि जीवन में थोरी थोरी ॻाल्हि ते असांखे क्रोध न ईंदो, कावड़ न ईंदो, असांजी शांती बरक़रार रहंदी। ऐं जेके लफ़्ज़ न ॻाल्हाईंदासीं माना कॾहिं बि असां कंहिंखे नुक़सानु न ॾींदासीं। इन करे असां ॾिसंदासीं असां ॾियारी कंदा आहियूं, राम रावण ॿिन्ही खे यादि कंदा आहियूं, पर हिक खे थोरे कयो आहे, ॿई यादि हूंदा आहिनि जॾहिं बि दशहरो ॾियारी थींदी आहे। पोइ जेकॾहिं संसारी तरह ॿिन्ही जी भेंट कंदासीं तो राम खत्र जो पुटु हो, रावण ब्राह्मण जो पुटु हो। राम जेका तपस्या कंदो, रावण कैलाश खे हिलाए हिलाए करे पंहिंजी मर्ज़ी सां वरंदो, एतिरो वॾो तपस्वी। राम जेको ज्ञानी हो, रावण एतिरो वॾो ज्ञानी हो जो मरण जे महिल पंहिंजे भाउ खे चवणो पियो वॾो पंथ करे थो पिया, कुझु सिखी अचे, संसार में का चीज़ वञे थी। जेके राम के अस्त्र शस्त्र या हथियार भी पंस हुया, पर जॾहिं अगस्त मुनि रावण जी दरबार में रावण उनखे पंहिंजो शस्त्र भंडार ॾेखारण वियो, तो उन्हीं वक्त अगस्त मुनि चयोसि रावण जेको हथियार हिन तुंहिंजी ताक़त आहे न, तो कुझु कलाकनि में जेको आहे पूरी दुनिया फतेह करे सघे थो, पर मूंखे तुंहिंजो मौत तमामु वेझो ॾिसण में अचे थो। जे मौत खे बि ॿधी छॾियो, एतिरो पावरफुल हो। पर उन सभिनी खूबियुनि हूंदे असां अॼु बि रावण खे तिलींदा आहियूं, राम जी पूजा कयूं। खानदान हुजे, तपस्या हुजे, ताकत हुजे, बुद्धि हुजे, सभिनी वजह सां असां रावण असांखे अॻिते मिले, पर असां अॼु बि रावण खे तिल ॾींदा आहियूं, राम खे अॼु बि आरती कंदा आहियूं। उनजो कारण सिर्फ़ु इहो रहियो, छाकाणि त राम जेका शक्ति वरिती उन्ही शेवा करे पोइ वरिती। जॾहिं गुरु जे दर ते थियो, सिखिया रहियो, जेको बि मिसाल उनखे अस्त्र शस्त्र जेको बि कुझु सिखियो, जेको बि राज तरीक़ो सिखियो, सभु शेवा करे उनजा पाईंदो। ऐं रावण जेका बि वरिती उन कंहिंजी शेवा कोन कई, पंहिंजी ताक़त जे अहंकार जे मद में सभु कुझु कयो। इन करे जॾहिं इंसान शेवा कंदो आहे, शक्ति ईंदी आहे, तपस्या कंदो, जाप कंदो, कुझु बि कंदो, जॾहिं शक्ति वापसि मिलंदी आहे त पोइ जॾहिं उहा शेवा अॻु में असां अहंकार में तपस्या या सिमरन कंदा, त जॾहिं उहा शक्ति मिलंदी आहे, पोइ जेकॾहिं असांजी शेवा थियल हूंदी आहे त पोइ असांजो अहंकार वॾाई ऐं जवाबी कार्रवाई न हूंदी आहे, असांजी आदत पइजी आहे ॿुधण जी, त पोइ कोई ग़लति बि हलंदो आहे उन सां असां चङो हली छॾंदा आहियूं। पंहिंजी शेवा जेका इहा शक्ति जेका आहे उहा चङे कम में लॻाए छॾींदा आहियूं। पर जेकॾहिं शेवा न थियल हूंदी
अहंकार में भरियल ईंदा आहियूं, पोइ असांखे शक्ति मिलंदी आहे। पोइ कंहिं बि कुझु चयो त साम्हूं वारे खे साड़े रखंदासीं, पूरो करे रखंदासीं, छाकाणि त असांजो अहंकार ज़ोर वठंदो। तंहिंजे करे राम खे जेका शक्ति मिली उनखे शेवा खां बाद में मिली। इन करे जेका ही शक्ति मिली जन कल्याण में लॻाए छॾी, सभिखे सुख ॾेई छॾियो, सभिनी खे आनंद ॾिनो, सभिनी ते राम कई, सभिनी खे ख़ुशी ॾिनी, ख़ुशहाली ॾिनी। इन करे जीअं हुन सभिनी जी इज़त कई, इन करे राम जी अॼु ताईं हर को इज़त कंदो आहे। लखे साल थी विया आहिनि, पोइ हर को आरती फेरींदो आहे, हर को उनखे चङो चवंदो आहे, हर को बहितर चवंदो आहे। पर रावण जी जेका शक्ति हुई उहा अहंकार वारी, हुन कंहिंखे छी भाटे छॾियो, कंहिंखे खणी करे कंहिंखे पूरो कयो, कंहिंखे खसियो, कंहिंखे कुझु कयो, पंहिंजी मनमानी कई। इन करे जीअं हुन सभिनी खे तिली ॾिनी, अॼु ताईं रावण खे सभु तिली ॾेई छॾींदा आहिनि, उन ॻाल्हि त साॻी आहे। तंहिंजे करे शेवा जो मक़सदु अहंकार खे ख़तमु कर। जेसि ताईं अहंकार हूंदो एसि ताईं असां पैदा थी वेंदासीं। तंहिंजे करे इन्हनि संतनि महात्माउनि दरवेशनि जी दामन में जॾहिं बि चइबो आहे, जेको असांखे सम्झायो था, जेको चवनि असां हुकुम जी बजावरी करूं, उनजे आदेश खे मञूं। मञण जो मक़सदु आहे उहे बहितर था सम्झनि त असांजी बहितरी चाहीनि। पोइ जेकॾहिं हुनजो मञे करे असां अॻिते वधंदा त पोइ जीवन संवरजी वेंदो आहे। ऐं जेकॾहिं पंहिंजी मञाईंदा त पोइ हाथ थींदी आहे, पर रहिजी असां वेंदा। तंहिंजे करे पंहिंजे जीवन खे असां संतनि महात्माउनि दरवेशनि जे द्वार ते जॾहिं बि ईंदा आहियूं त असां पंहिंजी ज़िंदगी खे संवारणु ईंदा आहियूं, पंहिंजी ज़िंदगी खे ठाहिणु ईंदा आहियूं। असांजो अंदरि सदाई प्यार ऐं मोहबत चाहींदो आहे, सदाई आसीस चाहींदो आहे। इन करे असांजो कंध कॾहिं सिकंदर जे अॻु न झुकियो आहे, पर कंहिं संत महात्मा जे अॻु झुकियो आहे। ऐं झुकण जो मक़सदु हूंदो आहे उनखे साम्हूं ॾिसी करे उनजा गुण, उनजूं चङायूं, तपस्या यादि करे ॼण हिकिड़ी अरदास निकिरंदी आहे, मालिक हाणे रहमत कर, जेको तो में सभु कुझु आहे, इहा चङाई गुण मुंहिंजे अंदरि में अचे, मां बि तो वांगुरु शुद्ध थिया, पहुता थिया, तुंहिंजी रहमत खे पायां, पंहिंजो पाण खे बणाए छॾियो। तंहिंजे करे अचे प्यार भरी घड़ियुनि में पाण सभु गॾु थिया, उहो हक़ीक़त में पंहिंजो पाण खे कुझु पाइण ऐं बणाइण जे लाइ तयारु थिया। ऐं पंहिंजो पाण खे पाए ऐं बणाए तॾहिं सघंदासीं जॾहिं असां पंहिंजे जीवन में सभ खां पहिरीं अहंकार खे छॾींदासीं। जंहिं ॾींहुं अहंकार निकितो उन ॾींहुं जीवन संवरजणु शुरू थी वेंदो। ऐं अहंकार हमेशह शेवा मंझां ई शुरूआत थींदी आहे। इन करे कॾहिं बि कंहिं संत में कंहिं महात्मा जी दामन में वेंदासीं असांजी शेवा शुरूआत थींदी आहे। वञण सां ई असां हेठि वेठा हूंदा आहियूं ऐं हेठि वेहण इहा शेवा करण जो मक़सदु आहे पंहिंजे अहंकार खे थोरो झुको कर। जंहिं ॾींहुं अहंकार झुकियो थियो उन ॾींहुं असां वधणु शुरू थींदासीं ऐं जंहिं ॾींहुं अहंकार वधियो उन ॾींहुं असां लहणु शुरू थी वेंदासीं। तंहिंजे करे इन्हनि संतनि महात्माउनि दरवेशनि जे द्वार ते अचण जो मक़सदु आहे पंहिंजे जीवन खे संभालणु। इन करे ये संत महात्मा चवंदा आहिनि कुझु वक़्तु वेही करे मालिक जो नाम ध्यानु सिमरन कयो। जेको कुझु वक़्तु चयो न जो ध्यानु नाम सिमरन कयो, उनजो मक़सदु इहो हूंदो आहे त ध्यानु हिकिड़ी अहिड़ी चीज़ आहे जो इंसान जंहिंजो बि ध्यानु कंदो आहे ओड़ो पाण थियणु लॻंदो आहे। जीअं वेठे वेठे असांखे कंहिं संत कंहिं महात्मा कंहिं चङे इंसान जी यादि अचे, ओचिती यादि अचण सां ई हिकदमि असांखे ख़्यालु अचणु लॻंदा आहिनि, कोई चङाई कयूं, कोई भलाई कयूं, जीवन खे सफल बणायूं, ज़िंदगी खे ठाहे वठूं, चङा चङा ख़्याल अचणु शुरू थी वेंदा आहिनि। पर वेठे वेठे अचानक कंहिं ग़लति माण्हू जी यादि अची वेंदी, ओचिती यादि अचण सां हिकदमि ख़्यालु था कंहिंखे तंग करूं, कंहिंखे परेशान करूं, कंहिंखे बदिलो वठूं, कंहिंखे हैरान कयूं, हिकदमि ग़लति ग़लति भावनाऊं थियणु शुरू थी वेंदियूं। जॾहिं थोरे वक़्त में असांखे कंहिं चङे माण्हू जी यादि थी अचे त पाण चङा था बणिजी वञूं, कंहिं ग़लति माण्हू जी ओचिती यादि थी अचे त पाण मंदा था बणिजी वञूं। पोइ जॾहिं प्यार सां सिक सां श्रद्धा सां वेही करे उन सचे साईं जो ध्यानु कंदासीं त असांखे केतिरो बदिलाव। तंहिंजे करे ध्यानु जो मक़सदु आहे पंहिंजो पाण खे ओड़ो करणु, उनजे गुणनि खे पंहिंजे जीवन में आणणु। ऐं नाम जो मक़सदु आहे शक्ति खे पैदा करणु। त ध्यान सां जेके गुण अचनि नाम सां उहे अमल जी शक्ति असांजे जीवन में अचे। जॾहिं ध्यान सां गुण आया ऐं नाम सां अमल आयो त पोइ जीवन असांजो सॼो सत्कर्म ऐं सिमरन बणिजी वियो।
कोई जेका चंगाई कंदा से भलाई कंदा से उन जो फल संसार में मिलंदो ताकि सुख शांति समृद्धि शान मान मिलंदो ऐं जेको सिमरन कंदा से अॻिते स्वर्ग जा द्वार खुली वेंदा यानी लोक ऐं परलोक ॿई समझ वेंदो था ॿई जान तंहिंजे करे असां संतनि महात्माउनि दरवेशनि जे द्वार ते जॾहिं बि ईंदा आहियूं असांखे इहे चीज़ूं यादि रखनि हिकु त असां शेवा कर रहे आहियूं शेवा जो मतिलबु पंहिंजो अहंकार ऐं अहंकार खां बाद जेको सिमरन कंदासीं त जेका शक्ति मिलंदी उहा सॼी चङाई में लॻंदी ऐं जेका चङाई में लॻंदी ॾियारी वांगुरु दीपक यानी रोशनी सदाई चमकंदी रहंदी असां चमकंदा रहंदासीं हित में चमकंदासीं अॻिते में मालिक जी रहमत में चमकंदासीं ॿई जहान सॼा तरंदा ॿिन्ही जहान तंहिंजे करे अची प्यार भरी खड़े जंहिं प्यार भरे मौके ते पास सभु काटे उन मौके ते उन्हीं सच्चे सतगुरु का उन ईश्वर का इहा ई अल्तजा अरदास में तची सखी बाबा सच्चे साईं जा वचन खणी करे पंहिंजो जीवन असां बि सच्चे साईं जी रहमत वचन खणी पंहिंजे जीवन खे अहिड़ो संभालियो जो संसार में बि सुख थियो ऐं अॻिते बि उन सच्चे साईं जी रहमत जा भाग बणिजो सो अची प्यार भरी करे सभु भाउर भेनरूं उन्हनि सभु सेड़नि जंहिं सत्संग जो आयोजन कयो ने कंहिं क़िस्म जी शेवा कई शामिल थिया सो तव्हां सभिनी खे पूज्य ॾेवरी साहब संत सतराम धाम राठी साहब की तरफ आशीर्वाद शुभ सच